अवललाहुली मालाल मजोधणी अवललाहुली मालाल मजोधणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ियो जोड़ जहान जूं जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे रामो ऐं राधा अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि ऐं हीउ जेको ॾींहुं हुजे हिन ॾींहं जे हवाले सां चऊं था आचर जो ॾींहुं हुजे मुंद मौसम ॾाढी थधी हुजे साल पंहिंजी पुॼाणीअ ॾांहुं वेंदो हुजे असां किथे बीठा हुजूं असां सभु ॻाल्हियूं हिन साल में केतिरियूं कयूं हुजनि हिन साल में असां केतिरा पंहिंजा कम उकलाया हुजनि न ऐं वरी जो चवंदा हुजूं त हाणे नओं साल अचे नयूं तब्दीलूं करूं नई सोच करूं वरी जो साल ईंदो हुजे त सियूं हे सागे जा सागा बीठा हुजूं पोइ इहो बि मज़ो न थींदो हुजे सो माण्हू जेका पंहिंजे मन में पंहिंजे तन में पंहिंजे दिमाग़ में सोच रखे न हुनखे वरी जेको हुजे पूरो कंदो हुजे तॾहिं थींदी वञे हुजे अव्हां जी कामयाबी सो हे धुंध बि घणो हुजे थधि बि घणी हुजे उन खां पाण खे बचाईंदा हुजो पंहिंजे बालकनि खे बचाईंदा हुजो ऐं वरी मौसम जो अहिड़ो हाल हुजे किथे वरी अञा चवंदा हुजनि त थधि किथे गर्मी लॻी पई हुजे कराचीअ जी मौसम जेका हुजे उहा वरी अञा एतिरी थधी नथी हुजे उतां जा माण्हू चवंदा हुजनि अदा हेॾां थधि हुजे हेॾे थधि न हुजे सो बाक़ी ॿारहाड़ियुनि में असांजा ॿारहाड़ी जा जेके ॻोठ हुजनि हल उते त दुआ हुजनि कोहेर हुजनि ऐं वरी जेको हुजे उते जा असांजा मारूड़ा सांगीड़ा उन्हनि में असांजूं अदियूं बि हुजनि भेनरूं बि हुजनि वरी उहे सुबुह जो सवेरो उथंदा हुजनि फजर महल उथनि पोइ के माल काहे वेंदा हुजनि त के गाह जी कंदा हुजनि त अदियूं भेनरूं वरी माल मता जी कंदियूं हुजनि उन्हनि खे बि असांजो सलाम हुजे त अहिड़े सीअ पारे में हू पंहिंजे कम सां सचा हुजनि सो हुन सां गॾो गॾु रुगो कम सां सच हुजण जी न पर जेको माल मता हुजे महिनत मज़दूरी हुजे पोरियो जेको हुजे उहो बि करण में अॻु भरा हुजनि मज़दूर माण्हूअ खे जस हुजे हिन थधि में हिन हालत में हारी नारी जेको हुजे अहिड़ी मुंद मौसम में पाणी वहंदो हुजे पेर उघाड़े हुजे ऐं उहो बालक जंहिं वटि लिबास न हुजे हुनजा पेर उघाड़ा हुजनि हुन वटि सूटर न हुजे त उन्हनि जो ख़्यालु अवां कंदा हुजो ॾियण वारो मुंहिंजो ॾातार हुजे ॾियण वारो पर चवंदा हुजनि के फुड़ी फुड़ी सां तला थींदो हुजे अवां जेकॾहिं कंहिंजा पेर ढकींदा हुजो कंहिंजो अंगु ढकींदा हुजो कंहिंजो मथो ढकींदा हुजो त उन जा भाङा वरी मालिक अञा तव्हांखे ॿीणा चूणा करे ॾींदो हुजे अवां कंहिंजा एब ढकींदा हुजो त ढकणहार अवां खे ढकींदो हुजे हाय हाय ॾही पांद पनाह जो ढकी ढकण हार ॾही पांद पनाह जो बेटा साईं चयो हुजे सो अवां तालीम में अॻु भरा हुजो पढ़ो लिखो हुनर सिखो नसो छॾियो पढ़ो लिखो हुनर सिखो नसो छॾियो नशे में छा बचो हुजे उन में माण्हू जी ज़िंदगी जेका हुजे अञा बि जेका हुजे हकी नकी थी वेंदी हुजे सो माण्हू पढ़ंदो हुजे लिखंदो हुजे सुठी तरबियत धारींदो हुजे सुठी सोबत में रहंदो हुजे त उहो जेको हुजे अॻिते वधंदो हुजे त कामयाब थींदो हुजे वरी दुनिया अव्हां जे पुठियां हुजे कल्ह मां किथे ईअं ॾिसंदो हुजां कंहिं दोस्त ॾिठो ईअं सोशल मीडिया ते मूंखे ईअं कंहिं ॿुधायो हुजे त अदा हे ॾिसो सरमद सिंधीअ कंहिंखे ऑटोग्राफ ॾिनो हुजे सरमद सिंधी जेको असांजो रागी हुजे उन में लिखियलु हुजेसि त जेका क़ौम तालीम में अॻु भरी रहंदी हुजे उहा ई तरक़ी कंदी हुजे वाह वाह उन वक़्तु पंहिंजो जेको नियापो हुजे उहो ईअं ऑटोग्राफ अॻे अदाकारनि खां मशहूरु सख़्तनि खां माण्हू इहो वठंदा हुजनि ऑटोग्राफ ॾींदा हुजो पोइ उन में उहा जेका ॻाल्हि हुजे हुननि जे अंदरि हुजे हू न करे सघिया जन उहा वरी उहो पंहिंजे ऑटोग्राफ में जेको हुजे पंहिंजे चाहींदड़नि खे हर हमेश जेको हुजे पोइ पने ते हुजे हथ ते हुजे दिलि ते हुजे पर इहो ई लिखंदो हुजे सो उहे चवंदा हुजनि सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे त तालीम असां हुजूं पुठिते रुगो तालीम में असां इहो न चओ त बुख बदहालीअ में पुठिते हुजूं छो त असां तालीम न पिराई हुजे असांखे पंहिंजे हक़नि जी ख़बर न हुजे
असांखे छा वठिणो हुजे, छा करिणो हुजे, असांखे किथे रहणो हुजे, कहिड़े माहौल में रहणो हुजे, इहा असांखे ऐं कहिड़ी शइ जेका हुजे असांखे कहिड़े तरीक़े सां करणु खपंदी हुजे, असां में तालीम न हुजे, असां में शहूर न हुजे त पोइ असां अॻिते बि कोन वधी सघंदा हुजे। पोइ साॻी मानी साॻ सां पुत्र त भिटाई चयो हुजे त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न मिले। वाह वाह, माना इहा अवां पाण खे कुझु न कुझु झंझोड़ियो, कुझु न कुझु कंदा हुजो, निंड इन गिफ़लत मां उथंदा हुजो। ऐं बाक़ी जो रगो निंड पिया हुजूं त कई सिज लही उभरी वेंदा हुजनि, पोइ त ईअं सम्झंदा हुजो तव्हां जहिड़ो ॼावा ई न हुजो। हा, सो इन जे करे सुजाग थींदा हुजो। ऐं ॼावा हुजो त कुझु करे ॾेखारींदा हुजो, ईअं ठला ई ठला न वेंदा हुजो। सो हींअर मोकलूं हुजनि त उस्ताद बि घर में हुजनि, शागिर्द बि घर में हुजनि, वालदेन बि घर में वेठा हुजनि, त तालीम में अॻ भरा थींदा हुजो या गुरबत पाण ई ख़तम थी वेंदी। ऐं ख़ासि तौर ते जेको हुजे न्याणियुनि खे तालीम लाज़मी ॾींदा हुजो। किथे किथे वेंदा हुजूं, अॼु बि माना पुछूं न्याणियुनि खां त अधी ॾींदी हुजे हाल वाल केतिरो पढ़ियल हुजे, पढ़ियल न हुजूं, पोइ वॾी तकलीफ़ थींदी हुजे, वॾो ॾुख थींदो हुजे, छो त असांजी न्याणियुनि जो बि हक़ु हुजे, तालीम असांजी न्याणियुनि जो बि हक़ु हुजे, उन्हनि खे बि अवां तालीम में अॻु भरो कंदा हुजो। उन जे करे इहो न हुजे त पोइ असीं वरी सभु चवंदा हुजूं त असां कुझु न करे सघिया हुजूं, वक़्तु गुज़री वियो हुजे, हालतूं अहिड़ियूं हुजनि, हालतुनि खे तालीम मुंहुं ॾींदी हुजे। जॾहिं तव्हां किताब पढ़ंदा हुजो, ॾाहं जा किताब, तारीख़ पढ़ंदा हुजो, तारीख़ ते नज़र रखंदा हुजो, उथण वेहण ॾिसंदा हुजो, सिखंदा हुजो, अवां जो औलाद दुनिया में वेंदो हुजे, शहर में वेंदो हुजे, उनखे ख़बर पवंदी हुजे। जॾहिं शहूर थींदो हुजे त पोइ जेको हुजे अवां अॻिते बि वधंदा हुजो, पोइ अवां जी ॻाल्हि जेको हुजे मोबाइलनि में बि हलंदी हुजे, अवां जी ॻाल्हि किताबनि में बि हलंदी हुजे, अवां जी ॻाल्हि अख़बारुनि में बि हलंदी हुजे, ॻोठनि में बि हलंदी हुजे, शहरनि में, ॿिनि में, टिनि में, माना अवां जो नालो रोशन थींदो हुजे। सिर्फ़ु कीअं थींदो हुजे, तालीम पिराईंदा हुजो। पर हाणे ईअं हुजे जीअं असां ॻोठनि में ओताक हलाऊं न, जेको ओताक हलाऊं उन ते बि ख़र्च करूं, इन करे ॻोठ में ओताक में बि स्कूल खोले छॾींदा हुजो, उहा मानियूं उन्हनि बालकनि खे खाराईंदा हुजो, उन्हनि जी महिमान नवाज़ी अवां कंदा हुजो, पढ़ी लिखी सुभाणे अवां जे लाइ दुआगू थींदा हुजनि। त रुगो ओताक इन लाइ बि न हुजे, ओताक जेका हुजे उहा सुजाॻी निशानी हुजे, उहा ॾुख सूर ओरण जी जाइ हुजे, उहा इल्म अदब जी जाइ हुजे, रुगो ओताक लॻी पई हुजे, बाक़ी हुजे उते ईअं सम्झ कारी वारा कख, सॼो ॾींहुं रुगो ठलियुनि ख़बरुनि ते ख़बरूं रुगो असुल सूटा लॻंदा हुजनि, पोइ इहे बि ओताकूं न हुजनि। सो उनखे अवां पंहिंजी सोच आधार जिते जिते वेठा हुजो, ॻोठ में वेठा हुजो, वण हेठां बालक पढ़ाईंदा हुजो, असांखे तालीम पिराइणी हुजे न। हाणे ॻोठूं महल इहो बाद जो मसइलो हुजे, तालीम हुजे त पोइ ॻोठ में स्कूल बि थी पवंदा हुजनि, पोइ सुजाॻी बि थींदी हुजे, पोइ पाण ई अव्हांखे सभु शयूं मिली पवंदियूं हुजनि। पर तव्हां रुगो हिमत कंदा हुजो तालीम बनीअ जे बने ते वेही बि जेको हुजे तालीम पिराईंदा हुजो। तव्हां शहर में माण्हू परेशान हुजनि त असांखे को कमिरो, को फ्लैट, को इहो मिलंदो हुजे त असां स्कूल खोलींदा हुजूं, पर अव्हां वटि त ज़मीन ई ज़मीन पई हुजे, मन वाणी तालीम शुरू करे छॾींदा हुजो। हा पर कोठड़ो ठाहे तालीम शुरू, ओताक में हिकिड़ो कुंडू 4 खटूं पई, ॿिए पासे बाबा हे तालीम हुजनि, तव्हां राति जो कचहरी कयो, सुबुह बालक तालीम पिराईंदा हुजो, कुझु त वाहर कंदा हुजो। हिन नए साल में हे ॾिसो हे नए साल में जहिड़ा झटा इहे सभु कम इहे नसा पता छॾींदा हुजो। बिनती करां न, हा हा मुंहिंजो ॾाह थींदा हुजो, ईअं न कंदा वजनदार। हाणे इहो वरी जॾहिं पढ़ी लिखी वरी अकाबर थींदा हुजनि तॾहिं वञी ॻोठारनि खे चवण वॾो स्कूल हिननि खे पोइ वरी जेको हुजे रहमण बि तब्दीली कंदो हुजे, तो अव्हां पढ़ंदा लिखंदा लाज़मी हुजो, पर पढ़ण लिखण सां गॾु हुनर बि सिखंदा हुजो, छो त हुनर जेको हुजे उहो बादशाह हुजे। पर असीं चवंदा आहियूं पोइ नसलनि में जीअंदा हुजो, तारीख़ में जीअंदा हुजो, ऐं वरी चवंदा हुजो लड़ीअ मां लड़ी थींदी हुजे, अव्हां तालीम त वरी अव्हां जो औलाद पढ़ंदो हुजे, वरी अव्हां जो औलाद, वरी अव्हां जो औलाद, वरी अव्हां जो औलाद, माना ईअं सम्झ वल्लई साई। हा पोइ न्याणियूं पुट पढ़ी अकाबर थी पवंदा हुजनि, तालीम पिराईंदा हुजनि। भला तालीम पिराइण में कहिड़ी तकलीफ़ हुजे, पर हाणे वरी जो त टाइम थींदो हुजे, पोइ हिन में कहिड़ी तकलीफ़ हुजे। पर हाणे वरी अॻियां हलंदा हुजूं त अॼु
महान कवि शेख हयात खे यादि करण जो ॾींहुं हुजे। हाय हाय कंहिं कंहिं गुंदिया न कणा भूए सारी बुख, कंहिं कंहिं गुंदिया न कणा भूए सारी बुख, कहिड़ा कहिड़ा मुंहुं ॾिठा तिन ॾोथियड़नि जा ॾुख, सिंध न संभरे सुख उभरी सिज लही विया। सो शेख हयात खे अॼु यादि करण जो ॾींहुं हुजे। हो वकील बि रहियो हुजे ऐं ॾाहो बि हुजे, हुन भिटाई खे पढ़ियो हुजे, भिटाई जे लड़ीअ मां वधियो हुजे ऐं भिटाईअ खे पढ़ी करे अॻु भरो थियो हुजे। हुन तालीम त पंहिंजी पिराई हुजे, शिकारपुर जो हुन नालो रोशन कयो हुजे, पर यूनिवर्सिटियुनि में बि ऑफिसर रहियो हुजे, साहब रहियो हुजे, पर हुन जूं वायूं, हुन जा कलाम, हुन जूं कापियूं, हुन जी ॻाल्हि हिकिड़े हंधि मूं पढ़ी हुजे। हुन चयो त मूं भिटाई जो रिसाले खे एतिरो पढ़ियो हुजे जो आउं हिकिड़ो दफ़ो किताब खे पढ़ी पोइ वरी उनखे बंदि करे मथां या टिप सोल्यूशन हणी ऐं रखे छॾींदो हुजां। पोइ वरी रवां कंदो हुजे न हू एॾो पढ़ाईअ में होशियार न, अच्छा पर ॻाल्हि ॿुधंदी हुजे, सम्झाईंदो हुजे। सो हू चवंदो हुजे मां किताब खे रिसाले खे हिकिड़ो दफ़ो पढ़ां मूंखे ज़ाद थी वञे, पोइ मूंखे सुम्हण न ॾे, पोइ मूंखे वेहण न ॾे, पोइ मां हुनखे टेप पाणी बंदि करे लाइब्रेरी में लंबर हणी मां रखे छॾींदो हुजां त इहो टेप छो पोइ हिनजे करे इहो मूं पढ़ी छॾियो हुजे, माना यादगिरी। हा इहो यादगिरी हुजे त इहे किताब मूं पढ़ी छॾिया हुजनि। पोइ आहे लाइब्रेरी, पोइ जे मूं भिटाई खे एतिरो पढ़ियो हुजे, पोइ मूं भिटाई जूं जेके बि शयूं हुजनि हीअं रखियूं हुजनि, मूं ते हुनजो असरु न थी वेंदो हुजे, किथे आउं उन मां न खणी वठंदो हुजां शयूं, पर हा जंहिंजो खाए हुनजो माण्हू ॻाए। पोइ शेख बि वरी उहो ई भिटाईअ जी रमज़वती हुजे, टिड़ी पवंदा सो हीअ सेना ॾिनई चेन। हल केतिरियूं शयूं हुजनि जेके शेख हयात जो ॾिया ॾिया लाट सां आहे, अञा उन खां वधीक चयूं त वञो कवेलियो वञो, ऐं उन खां पोइ हुजे त हू परे आहे परे आहे, केतिरियूं ऐं सरमद सिंधी हुनखे ॻायो हुजे, केतिरनि रागियुनि ॻायो हुजे। थर जा रागी अॼु बि शेख हयात खे सुहिणे नमूने ॻाईंदा हुजनि असांजा रागी। पोइ उहे भाइर हुजनि भेनरूं जेके बि राग में शामिल हुजनि उहे हुनखे सुहिणे नमूने ॻाईंदा हुजनि। सो अॼु शेख जी हयात जी अॼु वरसी हुजे, असां हुनखे यादि कंदा हुजूं, असांजो पूरो सच यादि कंदो हुजे। इहो माणिक मोती हुजे जेको असांजे सिंध जी सूंहं बि हुजे। पोइ हुन केतिरा ई वरी ॾिसो त वक़्त सां जाॻायो बि हुजे, पोइ जेल जूं ॻाल्हियूं, जेलनि जा कड़ा कंठा कड़ोल उन्हनि खे बि चए त इन्हनि खे न लेखींदा हुजो, अॻ भरा हौसले सां जीअंदा हुजो। सो शेख बि तमामु घणो सुहिणो लिखियो हुजे, पर हाणे हलंदा हुजे त शेख हयात जी पंहिंजी अहिड़ी वाई हुजे जेका ॿ आवाज़ अहिड़ा हुजनि वञी ॻाए हुजे जो वञी थींदा हुजनि। ख़ैर जी ज़रीना बलोच ऐं अलाण फ़कीर सदा हयात आवाज़ हुजनि, अमर आवाज़ हुजनि, ऐं उहा शाइरी बि अमर हुजे। सो या जे नज़र कंदा हुजूं उन खां पोइ वापसी न हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। नाज़रीन एक चक्कर ॿीहर भली कार चवंदा हुजूं, पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं आवाज़ जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। तूं मूंखे हिन पूरे साल जो हिसाब ॾींदी हुजे, बाक़ी वञे 3 ॾींहं रहिया हुजनि। कहिड़ो हिसाब ॾींदी हुजां? हिन गुज़िरियल साल में तो घर में कहिड़ियूं हिते शयूं रखियूं हुजनि, कहिड़ियूं कयूं हुजनि, मूंखे घर में विहारे छॾियो हुजे, मूं अहिड़ो कुझु बि न कमु कयो। हल हींअर वरी जेको हुजे न नए साल में तोखे मूं इजाज़त ॾिनी हुजे। हाय शाबाश। कम जी कार जी इजाज़त है जी। इजाज़त न इजाज़त में मना इहो तूं वरी ॿिए पासे न वेंदो हुजे। तूं अहिड़ो छो सोचींदी हुजी? मां उहो तो चए न बूथ मां मूंखे ख़बर पवे जेको हीअं मना जेका सोच करी न उन में मूंखे ख़बर पवंदी हुजे। इजाज़त ॾिनी हुजे त रामला तूं नए साल में तोखे इजाज़त हुजे। इजाज़त मना कमकार कंदो हुजे, वञी ॿारो कंदो हुजे, को फसल पोखींदो हुजे, बाक़ी हाणे तूं छा सम्झंदो हुजी?
बिल्ली जे खाब में होई छिछड़ा हुजन। घर में हिकिड़ी मूरी पोखी हुजे न, घर में हिकिड़ी मूरी उहा ई खोड़ हुजे बस। चङो थियो हुजे या माधो ठारींदी हुजई। हा माधो ठारींदी हुजे बस इहा। हाणे वरी इहो कमु कर, मां चवां त घर में तूं घर खे अहिड़ो कंदी हुजे, हिते घर में कुझु नई डिज़ाइन कंदी हुजे। घर में हा नई कुछ डिज़ाइन उन में वरी कुछ माण्हू खे ॾोकड़ ख़र्च करणा पवंदा हुजनि। तुंहिंजो को सामान वठणो पवंदो हुजे, को गुल, को फुल, को थां, को ठिकर, हिकिड़ी टिबी बि वठंदो हुजे टिबी। हा पोइ सॼो ॾींहुं वेठी हुजी अहिड़ा ड्रामा ॾिसी त मुड़ुस जी कीअं गिला करणु खपंदी हुजे, ससु जी कीअं गिला करणु खपंदी इहो हुजे। गिला करण वारो कमु राधुल खे न ईंदो हुजे। हींअर रामण इहो। राधुल चवंदी हुजे सच, पोइ भली लॻ गई मच। सास ने क्या कहा फिर आपको है? है अभी सास कह रही है कि तेरे में ऐसा नहीं जीती पोही वरी एठो सास को तेरी सास को इहो थोरो करे त ॾेखारींदो हुजे ॿीहर। तेरी सास को मैं देख लूंगी बेटी, तुम नहीं जाना, तुम बैठ जाओ इधर। हाँ तुम बेटी बैठ जाओ, बेटी दी है तो बैठ जाए क्यों? अरे वरी सास वरी क्या बोलती है वो भी बताओ। सास तो उसको बोलती है, ये पोती को तो पहनो ना मथे पे। हाँ वो सास बोलती है मैंने इतना खर्चा किया। हाँ अब पोती तो पाइंदो हुजे। मैंने इतना खर्चा किया, मैंने अपनी ये शौक ना मजो न कंदो हुजे मेरे बेटे, मजो न कंदो हुजे। वो छा कंदो है चपा हणंदो हो जाए वीर ना तो वो छा कंदो हो जाए। अरे वीर ॿुधाईंदो हुजे। हाँ तो जो का सास हो जाए ना उहारी चंदी जो है मेरा बेटा सोने जैसा बेटा, ये पता नहीं कहाँ से आ गई हमारे घर में, हमारे घर का सुकून बर्बाद हो गया। मेरा घर था, मेरा बेटा हंसता था, आता था। अभी क्या हुआ? अम्मी चलो, अम्मी पार्क चलो, अम्मी शहर चलो, अब मुझसे पूछता भी नहीं है। ये पता नहीं डायन कहाँ से आ गई है। बस लाइण लाहिती हुजे हा पोती वाछू दखणी पवंदी हुज नहीं। मेरा बेटा मेरे को ऐसा करता था, वैसा करता था, अभी वरी ये लाइण आई है, मैं वरी तेरे को लाइण लगती हूँ। फिर वो जाती है अपने मैके में। अभी कहाँ आपने मुझे ब्याह दिया है, कहाँ आपने मेरी शादी करा दी है? वो पहले ऐसा था, अभी अपनी माँ के पास बैठा है जैसे छोटा बच्चा है, गोद में बैठा है ऐसे गोद में। हाय अल्लाह क्या हुआ बेटी? डोरे डालो। ये पानी आया है, ये उसको पिला देना। उसको सुबह उठे उसको जो है ना आप मुंह खराब करके बस वरी कमेन से बचो हुजे। मुंह खराब करके बैठ जाना, फिर वो परेशान होगा, पूछेगा बेगम क्या हुआ है? बस आप वो नहीं रहे, अब आप वो नहीं रहे। अच्छा मनाइए। हाँ उसको ऐसे डोरे डालो, फिर वो अपनी माँ से दूर हो जाएगा। ऐसी जो आएंगी ना, अरे मुझो नालो छो खणदो जी? वो तोरी करो कमाल कयो मुझो नालो छो खयो हुजे? मुझो नालो वो छो तो बड़ो कयो त मां जो अकेलो वेठो जा, तू मजो ट्रां कंदी हुजे, मां जो अकेलो वेठो जा। अकेलो न तो जो राज विहारी थी हो जा। हिन साल में सॼो कयो। हाणे अहिड़ो वरी पोइ ड्रामो ॾिसी पोइ वरी वाह जो ड्रामो हुजे, वाह असुल वाह जो ड्रामो हुजे। पोइ वरी डोरियूं हणंदी हू त भई अहिड़ियूं एक्टिंग कनि मायूं। तो मूंखे टिब्बी वठी ॾींदो हुजे टिब्बी। हा पोइ अचां त घर में रोहीअ जहिड़ो मुंहुं कयो वेठी हुजे। रामला हाणे तूं उहो न रहियो। हा त वरी तूं कहिड़ो असुल रहियो हुजे? रामला हाणे तूं असांजो ख्यालु न कंदो हुजे। हा तोखे पंहिंजा वधीक प्यारा थी न कोई हमने टीवी में सिखंदो हुजे माण्हू। अॼुकल्ह वरी ईअं करे माण्हू ड्रामो हुजे त ॾिसण लाइ हुजे, उहे ईअं नकुल कनि। माना उन मारे सिखनि। हा अहिड़ा कम करे तो आंगे। हा पोइ तॾहिं त असां बि चवंदा हुजूं अहिड़ा ड्रामा, अहिड़ियूं कहाणियूं, अहिड़ियूं ॻाल्हियूं ठाहींदा हुजो
जंहिंजो नतीजो भलो निकिरंदो माण्हू जी पंहिंजी सोच हुजे पर मन इहो माण्हू जो ज़हन मटबो हुजे रामण इन ॻाल्हियुनि सां सो माण्हू त अहिड़ा किताब कहाणियूं या रसाला पढ़नि माना भला भला जेके हुजनि कम ठाहींदा हुजो ड्रामा हुजनि फिल्मूं हुजनि किताब हुजनि साहिरो साहिरी छा थियो हुजे मूंखे वरी उन माइन जा इहे डायलॉग ॾाढा वणनि तॾहिं त सॼी रन थी पई हुजे हींअर उहा वरी नो छा चवंदी हुजे पंहिंजी जेका उहा मैके इहो तेॾी महिल हीअं पोती पाती हुजे न ओॾी महिल त मूंखे हीअं लॻो हुजे जहिड़ो बेवाहर नहाण बसि निकिती हुजे मुड़ुस खे ताज़ो मारे त उहा वरी पंहिंजी वञे उनखे पंहिंजी अमड़ खे ॿुधाईंदे जे हया में अब तो ऐसा हो गया है पहले तो देखने में ऐसा था है और गोल जाता था मेरे ऊपर ऐसे देखता अब जाके अपनी अम्मी की गोदी में बैठ जाता है मां ॾिसां मूं जो वॾियूं अदाकाराऊं हुजनि असांखे त अहिड़ो आहे न करणो ई न अचे अम्मी जाके अपनी उधर जाके ना मेरी सास की गोदी में बैठ जाता है छोटा है फीडर पीता है निप्पल पीता है अंगूठा पीता है उस अक्ल ही नहीं है इतना बड़ा हो गया है इहो भलो कयो हुजे हाणे तूं भला छा मूंखे वरी वरी करे ॾेखारींदे हिकु चक्कर ॿीहर करे ॾेखारींदो हुजे थोरो थोरो हम अपने रांधी के बनाते हैं तो थोड़ा ठाहींदो हुजे हम अपने अरे ठाहींदो हुजे फोटो वाले के कलाम हलाना है हाँ कलाम चलाता है कलाम के बाद वरी मेरे को ये करके दिखाना मैं तेरा फोटो बनाऊंगी फिर मैं वो तुम्हारा फोटो बोर्ड पे लगाऊंगी शाबाश घर में पहले बहुत हो गया अब वरी रोटों पे बताए चौक पे चढ़ा चौक पे घर पे सही हूँ घर से बाहर बात नहीं जानी चाहिए घर का बाहर फोटो वाले कुत्ता ही फाड़े वेंदा हुजनि हाँ हाँ उन्हनि खे तूं ॾाकर ॾींदी सुञाणींदा हुजनि न तोखे उन्हनि जी तो फटा नहीं कोने कलाम कलाम सो अब हाणे वरी हलंदा वञूं हिकिड़ो भलो कलाम हुजे सफ़ा सो उनखे अवां ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा अञा कचहरियूं कयूं कचहरी कंदा हुजो नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशह जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु उलझिया मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अरे वारो त वठाईंदो हुजे सुकी पई हुजे हा तूं छेणनि जी तगारी खणी आई हुजी हाणे थकिजी पई हुजी हाणे तूं गारो ॾींदी हुजी लेपो कंदी हुजी अरे सियारो हुजे सियारो उखरीअ में असले तूं अन्न छाड़ींदी हुजी जो हाणे हिनखे थकिजी पई हुजे हिनखे खग वठे ठम ठम बस हाणे कोन कुटियो हुजे पोइ इहे मिर्च कुटिया हुजनि लौंगी लौंगी मिर्च कटिया हुजनि मिर्च पाण मिर्च चढ़ी हुजे 24 कलाक ॻाढ़ा मिर्च लॻी पई हुजे चढ़ी अहिड़ो माण्हू खे हुअणु खपंदो हुजे चरिया पोइ असां बि नए साल में तब्दील थींदा हुजे तुंहिंजी कहिड़ी तब्दीली हुजे नए साल में तूं रुगो कहिड़ी तब्दीली तूं कंदो हुजी इहो न ॾिसंदी त रुगो कैलेंडर मटियो हुजे हा असां में तब्दीली ॾिसंदी हुजे रुगो ईअं न हुजे ॾिसंदी हुजे त रुगो कैलेंडर मटियो हुजे न तूं हुन में कहिड़ो कमु कंदो हुजे इहो वक़्तु कहिड़ा तूं तीर हणी इहो वक़्त खां अॻु ई माण्हू न ॿुधाए वरी जेको खिले न तो आगी जेको तानो ॾे उनखे वरी पोइ उहो कमु साम्हूं ॾेखारे अंधी ॾिसंदी हुजी हे ॾिसंदी हुजी केरु खिलो हुजे तूं चवंदी हुजे असां पंहिंजा पाण में घर जा ॿ भाती हुजूं हिक ॿिए सां पोइ इहे ॻाल्हियूं ॿियूं टियूं सलाह सबूब इहा तोसां सलाह कंदी हुजे घर में न हूं त अधु कम त ख़राब कंदी हुजे अब मां हे कंदो न तूं हाणे तोखां थींदो हुजे हा तोखे इहो ईंदो हुजे हाणे ईअं न हुजे जो असांखे कंदो हुजे हीअं झण हल अॻिते आयो हुजे हलो वालेकुम सलाम दादा केरु कड़े सर चाल हुजे दा ख़ुशि हुजी चङो भलो तबियत ख़ैर बारू कीअं रहियो हुजे भत बा 5000 माण्हू आया 1.5 करोड़ उहो मिलियो 5000 खां घटि कोन 50,000 20,000 25,000 वाह वाह ॻोठ वारनि त ॻाल्हि अञा न कई हुजे मूं सां भत किलो खाई वियो हुजी तूं लुंगियूं 50 पयूं हुजनि
हा लुंगी हा तुंहिंजे लाइ न कयूं अथमि 2 लुंगियूं जॾहिं ईंदो तव्हांखे विझ ॿियो। वाह 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 वॾी महिरबानी लख कुर्ब साल सदा ईअं ख़ुशि हुजो। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। सो अधो बदा इथा जे त भत कयो हुजे हेतिरो छनो पियो हुजे हेतिरनि माण्हू ॾिनो हुजे मूं चयो ॻोठ वारनि त ॻाल्हि कोन कई हुजे अञा तो असां वरी ॻोठ वारा ॻाल्हि कंदा हुजो। ॻोठ वारा बाबा ॻाल्हि उहे ॿुधाईंदा हुजनि। माना हिन जी ॻाल्हि त तूं न कयो हुजे। हलो हलो बा हलो मामा। वालेकुम सलाम। मामा वा केरु कड़े सरगा बा मामा साईं खेरपुर में असां मामा फजल मामा शेख थो ॻाल्हायां। मामा फज़ल जो ख़ैर हुजे ॿियो मिड़े ख़ैर हुजे तबियतूं ॿार हुजनि खैरपुर ठीकु हुजे। खैरपुर सफ़ा खैरपुर लॻी पई आहे तव्हांजी दुआऊं अॼु राजा जी दुआऊं असां सां गॾु आहिनि अलाह जी शान आहे असां सभु। मालिक साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो हुजे। अदा ॿियो सभु ख़ैर हुजे घर वारा सभु ठीकु लॻा पिया हुजनि। सभु ठीकु लॻा पिया अॼु मामे सां जहिड़ो छो मानी अॼु बाबा जहिड़ो अहिड़ो कंदे मूं वरी ॿुधायो हुजे तव्हां जनानियूं असांजे घर में निंड कीअं हराम कंदियूं हुजो। न न इहो जहिड़ो न हुजे अदा इहा मोहबत हुजे इहा असांजी आओ नए साल में अज़लत सफ़ा नवा बा निकोर सफ़ा नवा आओ बा माना इहो सीज़न महिराणी स्टूडियो सीज़न 2 जी माना पेशकश वणी हुजे वञा तमामु बहितर तव्हांजी तव्हांजी सीज़न 2 जी पेशकश तमामु बहितरीन तमामु असली पुराणा जोड़े यादि अची विया। ऐं पोइ त ही जेको असांजो नंढड़ो घर हुजे भला हिन जे बारे में छा चवंदा हुजो। इहो नंढो घर न आहे इहो वॾो घर आहे। आओ हिन में वॾी रहमत आहे ऐं शुकुर आहे नंढो घर न वॾो घर हूंदो आहे वॾो घर। बस इहा हुजे माना दिलि जी वॾाई। वाह दिलि जी वॾाई न कई वॾो वॾपण आहे तव्हांजो ऐं तव्हांखे जस हुजनि जो हेॾो प्रोग्राम हेॾो घर मेलो मचाए वेठा हो। इहे तव्हां ॾिसंदड़नि जूं महिरबानियूं आहिनि तव्हांजूं मोहबतूं आहिनि अदा। अलाह तव्हांखे आबाद रखंदो असांखे अॼु शेख अयाज़ी बख़्शी आहे रामान मोकिले जेको सुठो कलाम गुजराइजो रसम राग वॼाइजो। ज़रूर ज़रूर हाज़िर ॿुधाईंदा हाज़िर अदा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। वॾी महिरबानी तव्हांजी कुर्ब तव्हांजा। वॾी महिरबानी लख कुर्ब। सो असां वटि घर में माण्हू न चवे वेही वेही थकबो हुजे कि आउं हे कंदो हुजां पोइ तो जड़ा अचे वेहंदा हुजनि हाणे तोखां इहो न भला जेको मिसाल ॾी हा उहो वरी फिरी गिरी बस तो जड़ा तो जड़ियूं ससूं बि मूं जड़ियूं हुजनि नोहरो बि मूं जड़ियूं हुजनि भाऊ वारा बि मूं जड़ा हुजनि तो जहिड़ो को हुजे कि न हुजे। मर्द खामोश भित जड़ो हा भित हा, रिढ छो न तनोरी जॻह सॼी लेस गाड़ींदी हुजे। ओड़ा ईअं सम्झे मर्द पहुचा मर्द खे माना चवंदा वेचारो वेचारो आओ हलो हेलो हलो वाह हेलो साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा नवाब सावरा खुश चाक चङो भलो खास साईं करे गुलाम नगर खास करी नवाब शाह मास्टर आओ खास खुश हुजो खैर हुजे चाक हुजो। साईं बाजी अल्हम्दुलिल्लाह तव्हां खुश हो बाजी खैर 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 दुआऊं लॻो पियूं हुजनि ॿियो को हाल को अहवाल। हा बाजी सभु खैर लॻो पियो हुजे तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे बाजी। अजो इन में भला तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि सुठी लॻंदी हुजे। ही जेको तव्हां झेड़ो कंदा आहियो न इहो झेड़ो वणंदो आहे ॾाढो। हल माना असांजे घर में ठिकर भॼी भुर थी विया हुजनि तव्हांखे झेड़ो वणे। असां इहो ॾाढो जेको आहे सुठो महसूसु थिए थो तव्हां माण्हुनि खे इहो इहो वाह 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 ॾाढो सुठो आहे। भला इहो अॼो का रंग ॾिठा हुजनि कीअं लॻा हुजनि अॼु रंग तमामु सुठा ॾाढा भला। भला इहो नुंहर सस ऐं नुंहं जो जहिड़ो ॾिठो हुजेव न अॼु। जी ससनू जो जहिड़ो ॾिठो मां ॾाढो भलो। हीअ मुंहिंजी ससु हुजे। हा अॼु इहो
सादिया फरमाइश हिकिड़ी ॾियो असांजी। आओ हाँ हुकुम हुकुम जे अदा। सादिया ख़ुशी जी आवाज़ में कलंदर शहबाज जी धमाल हुजे। आओ हाँ हाँ वाह 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 या जरूर ॿुधाईंदा हुजूं अदा। वरी महिरबानी लख तो लख सादी फोन कोन था खणनि त एको वो खई हुजे हाणे खणंदा हुजूं खणंदा थाल में। आओ आओ खई हुजे फोन नए साल में रुगो अवां फोन असीं खणंदा हुजूं बस असां ॻाल्हाईंदा आहियूं नए साल में हीअं वेठा हुजूं अवां रुगो फोन करो तो फोन खे खणी हिते रखंदो हुजे। हा हिते खणी रखंदो हुजे। पुल ते खणी घुमाईंदो हुजां फोन खे। हाँ हा हा हाणे हिकिड़ी मोटरसाइकिल बि वठंदो हुजे हा जो मूंखे बि घुमाईंदो हुजे को फिराईंदो हुजे हे नए साल में निभागा बाक़ी रगो ख़बरूं कंदो हुजे। इहो किश्तुनि ते इहो फटो वठंदो हुजां फटो हा उन तो तोखे खणी बजो फटो हिन में सी थींदो हुजे। हा सी हाणे तोखे हिकिड़ो ओ मथे भला हिन खे ढकाईंदो हुजे। मथां वरी कमरो ठाराईंदो हुजां इन जे हाँ हा हा सिरनि ते ठाराई कखनि वारो ठाराई कचो कहिड़ो कचो घर कचो लेपो मथां हुजेसि लेपे सां अंदर मच बच ॿारे वेंदा हुजो पोइ ते हथ जी जेका फटो हुजे न हा फटो अलाए किथे हुजे बाक़ी 50-50 हुजे छो तुंहिंजा कन हीअं निकिता पिया हुजे। सो हाणे अबा हलंदा हुजो वरी ख़बरुनि जो मस्तु टाइम ॿारींदो थींदो हुजे हुजे। सो ख़बरूं ॾिसंदा हुजो दुनिया जो हाल वाल ॾिसंदा हुजो सो उन खां पोइ वरी असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अङण अचिजे उन्हनि जे। हाय हाय सो सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार हुजे राम राधा जो प्रोग्राम जेको हुजे ही असांजो जेको अंगण हुजे ही मेहरान टीवी जे इन नंढड़ी हिन दरिया मां हवाउनि जे आधार जेको हुजे अवां ॾेह परॾेह में जिते हुजो असांखे अवां ॾिसी सघंदा हुजो ॻाल्हाए ऐं सघंदा मेहरान टीवी जा जेके बि रंग हुजनि उहे अव्हां ॾिसंदा हुजो उन्हनि जी साराह कंदा हुजो। हलो इहे अव्हां जा बि कुर्ब हुजनि। हलो अबा अबा केरु कहिड़े सर खां अदी अज़रा ख़ुशि चङी भली ॿियो ख़ैर हुजे सभु असां बि ख़ुशि लॻा पिया हुजूं अदी तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे। अॼु भला छा रधियो हुजे? वाह 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 मच्छी मच्छी ॿियो छा हुजे हुनमें? अच्छा पालक विझंदी मानी कहिड़ी हुजे चांवरनि जी हुजे बाजरी जी हुजे जुअर जी हुजे कणक जी हुजे या भत जुअर चांवर मिठे सही हुजे अदी जुअर चांवर मिठे इहो शेख याद जो उते मेड़ो लॻंदो हुजे शिकारपुर में 3 ॾींहंनि जो पोइ उते वेंदी हुजी या ॾिसी ईंदी हुजी न इहो मेड़ो ॾिठो हुजे शिकारपुर शहर में यूनिवर्सिटीअ में लॻंदो हुजे हाणे हिते तव्हां ॾिसो न हिते ॾिसो त उते भला सेमिनार थींदा हुजनि हुनजे ज़िंदगीअ ते शिकारपुर शहर में छोकिरा हा सो अवां हूअं स्कूल अचो वञो त इहे शयूं छोकरनि ॿाकरनि खां पुछंदी हुजो न अदी त यूनिवर्सिटीअ में जेका लॻंदी हुजे मेलो उन में वञणो हुजे। हा इंशाल्लाह पुछा यूनिवर्सिटी में ॾिठी आहे वई बि आहियां वई हुजी न पढ़ी हुजी हुते ईअं वई हुजी हा सही हुजे। अच्छा अच्छा ॿियो सभु ख़ैर हुजे ख़ुशि हुजो चाक लॻी पई हुजो हाज़िर हो जा मजबूर हुयो आओ
ॾाढो सुठो लॻो। हाई शाबाश, माना उहा रुगो हुनजी वाह वाह करणी हुजेव न अव्हांखे। हा मुफ़्त सां मजबूर थी ॾींदो आहे न हुनमें। पोइ उहो हींअर किथे हुजे थी? हा हुनखे उहो अलाए काॾे हाणे वियो आहे, हलियो। हुनखे सलाम ॾींदो हुजे। जी जी हा सलाम ॾेजा मुंहिंजा। हाज़ुर हाज़ुर अखियुनि सां ॾींदो हुजां सलाम हुनखे। आशिक़ निज़ामाणी जा कलाम बाक़ाइदे ॿुधाया हुजनि वञा मां। वॾी महिरबानी। सभिनी खे सलाम कुर्ब मोहबत इहो केरु हुजे? फ़क़ीर पिया फिरंदा हुजनि। न केरु हुजे इहो? ए बाबा दुनिया में ॾह पिया अरे तो किथे हुजे ॾह पिया जो नालो खयो हुजे यार। भला हुन वटि पाणी भरींदो हुजां छा? पाणी भरींदो हुजां। हू पंहिंजे अरे मूंखे त ख़बर पई हुजे तूं चौकीदार हुजी उन्हे जो। भली हुजे ख़ैर हुजे पर उहो वरी भिटाईअ जो बालकुड़ो हुजे। हा उहो भिटाईअ जो माना उहो बि तुंहिंजो संगती हुजे। मुंहिंजो संगती हुजे। जेके हुजनि बाबा जेके सिंध जा भलोड़ माण्हू हुजनि न, जेके उताक कचहरी भली कनि, जेके सुघड़नि सां वेहंदा हुजनि, इल्मु पिराईंदा हुजनि, इल्मु पढ़ाईंदा हुजनि, उस्ताद हुजनि, भला हारी हुजनि, भला घोड़े सवार हुजनि, भला कचहरी वारा, भला साहिर हुजनि, उहे सभु मुंहिंजे अखि जा तारा हुजनि। सच पुछो त इल्म ऐं ॾाहप वारा माण्हू, साफ़ सुथरा माण्हू, कचहरीअ जहिड़ा मोर माण्हू, जेके न फॾो कनि न फसाद कनि न नफ़रत कनि। अमन वारा जेके माण्हू हुजनि, मोहबत वारा माण्हू हुजनि, आजिज़ीअ वारा माण्हू हुजनि, प्रेम वारा माण्हू हुजनि, इहे ई असांजे मथे जा मोड़ हुजनि। हलो अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम, नमस्कार हुजे। तुनखे चांहि काढ़े प्यारींदी हुजे, मां हलंदो हुजां। बेली हिन कदो ये रगो तोखे ख्याल थींदो हुजे। तूं ॻाल्हाईंदी हुजी त न अदा छा हाल हुजे भा? ख़ुशि चाक चङो भलो? अल्हम्दुलिल्लाह जी तव्हां ख़ुशी हो दिल सां यादि करो, मोहबत वारो प्यार वारा माण्हू कुर्ब तव्हां सां यादि कयो, मां पहुची वियुसि। हा तूं पहुची वियसि हिते, तूं अदले पहुची वियो ऐं तारीअ जो देगड़ो मथे ते खणी मिठो से हाणे पुॼी वियो हुजे। अदा हैदर बटी अहिड़ी थधि में बि अहिड़ो पेर खोड़े हणंदो हुजी। तव्हां दिल सां यादि कंदो हुजे न, मोहबत वारा माण्हुनि खे यादि कंदा पहुची वियासीं, तव्हांजे पहुची वियासीं। अदा ॿियो ख़ैर हुजे, तबियत सही हुजे? अल्हम्दुलिल्लाह जी बिल्कुलु ख़ुशि तव्हांखे दावत गाॾी छा जो मेलो में अचण वारो आहे, तव्हां अचो तव्हांखे दावत ॾियूं था। यार ज़रूर ज़रूर गाजी शाह जे मेले ते ज़रूर अचूं। सॼी संगत खे सलाम ऐं यादि कंदा हुजो असांखे हर हफ़्ते हर प्रोग्राम में असांखे यादि कंदा हुजो। तव्हांजी महिरबानी हुजे अदा हैदर। वॾी महिरबानी। ही घर हुजे, घर तव्हां सभिनी संत वासिन जो ही घर हुजे अदा। कुर्ब कुर्ब लख थोरा सो भाई ज़रूर सिंध जा माण्हू, ॾेह जा माण्हू, हे सो अमुन पसंद जेके माण्हू हुजनि न, उनजे भर में वञी वेहंदा हुजो, उन्हनि सां सोबत अख़्तियार कंदा हुजो। हू अव्हांखे दुनिया जी उहे ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुजनि जंहिंमां अव्हांखे दिली सुकून मिले। ऐं हूअं बि जेको हुजे चङे जी ॻाल्हि में तव्हां वेहंदा हुजो न, उन्हनि जी कचहरी में वेहंदा हुजो त तव्हांजी सोच जेका हुजे छा थियो हुजे। ठहियो हाणे ठहियो। हलो ठहियो, छो ठहियो? हलो वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? अदा दरगाह तकी जनता तार का हाफिज परवेज रहीम। अदा भली करे आया हुजो, जी करे आया हुजो, कीअं हुजो भा? ठीक लगा पिया हुजो? अल्हम्दुलिल्लाह आवां पुछायो राधा भेण, तव्हां टीम पुछाए सभु खेर लॻो खैर खैर आवां जो दुआऊं हुजनि। अदा ॿियो को हाल को अहवाल ॾींदा हुजो, बचड़ा ठीक हुजनि? बिल्कुलु हर तरह जो ख़ैर आहे। अवां ॾे उमेद कंदा त हर तरह जो ख़ैर हूंदो। हाफ़िज़ ॿियो ख़ैर आहे, भाऊ ठीक हुजे, सखी वारा सभु ठीक हुजनि? बिल्कुलु रामा भाउ अदब तव्हांजो सलाम चवंदो हुजे। ऐं सखी जाम लातारी मौसम वॾी लॻी पई आहे, थधी मौसम आहे, ऐं सखी जाम लातार जे शहर जा माण्हू बि तव्हांखे दुआ सलाम कनि। असांजा बि सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अदा। नए साल में कचहरी थींदी हुजे बातो सां। बिल्कुलु नए साल जी आई असांजी दुआ आहे त अलाह ताला सभिनि खे ख़ुशि रखे, सभिनि जूं दिलि जूं मुरादूं पूरियूं करे, ऐं नओं साल असांजे मुल्क लाइ, असांजे लाइ, सभिनि लाइ ख़ुशहाल थी वञे। आमीन आमीन। सभिनी खे सलाम लख कुर्ब 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 अवांजा मोहबत अवांजूं। अॼु असां चाहींदा हुजूं त असांजी वरी नए साल में अव्हां सां मुलाक़ात थींदी। अॼु फोन कॉल वधि खां वधि वठंदा हुजूं
तव्हां सां जीअं कचहरी कंदा हुजूं त ही सॼे साल जी असां तव्हां सां सालनि खां निबाह कंदा हुजूं ऐं बाक़ी साल हाल। पुॼाणीअ में बि कुझु ॾींहं रहिया हुजनि हाओ। तो अवां जेकॾहिं कंहिंखां रुठल हुजो या कंहिंसां नाराज़ हुजो त उन खे परचाए वठंदा हुजो छो त साल वेंदो हुजे पर माना जेको हुजे अवां पंहिंजी सोच खे न ठाहींदा हुजो। हा पर हुन सां गॾोगॾु जेके अवां में इंसान जे पंहिंजे पाण में कमियूं कोताहियूं खोड़ हुजनि उहो पाण खे ॾिसणु चाहींदो हुजे वॾे खां वॾो चवंदा हुजनि त इंसाफ़ करण वारो माण्हू उहो हुजे जेको पंहिंजे अंदरि जॾहिं माण्हू खे पंहिंजो अंदरि पंहिंजो ज़मीर जाॻाईंदो हुजे न पोइ किने खां किनो माण्हू बि जेको हुजे उहो सुठे रस्ते ते अची वेंदो हुजे ॿिए जी सम्झ न वठंदो हुजे पंहिंजे मन जी सम्झ वठंदो अवां उहो कंदा हुजो त पाण खे जेतिरो सुठो पाण खे बहितर कंदा हुजो त तव्हांजे लाइ दुनिया भली हुजे दुनिया जा माण्हू बाक़ी हाणे दुनिया जो माण्हू आहे बा को परेशान हुजे को तालीम याफ़्ता न हुजे को कहिड़े ॾुख में तकलीफ़ में गुरबत जे करे पोइ अवां बि उन वांगुरु न थींदा जो पोइ को भटकी वेंदो हुजे को ग़लति राह ते वेंदो हुजे पर जॾहिं अवां पाण सुठा हुजो त पोइ समाज सुठो थी ऐं असां खां बि जेकॾहिं सॼे साल में का अहिड़ी कमी थी हुजे कोताही थी हुजे का ग़लती थी हुजे त ही हथ ॿधी असां सभिनी खां जेको हुजे माजरत बि कंदा हुजूं बिल्कुलु ईअं हुजे त असां चवंदा हुजूं त कंहिंजी दिलि आज़ारी हितां न थींदी हुजे कॾहिं बि असां इहो सोचियो न हुजे पोइ बेटाई साईं जो त वखर सोई विहाए जो पए पुराणो न थिए वखर उहो विरहाईंदा हुजो जेको पियो हुजे त बि पुराणो न थींदो न थींदो हुजे हाणे जो दौर हुजे अवां कचहरी करो अवां ॻाल्हियूं करो पोइ इहो नेट ते पियो हुजे इहो सोशल मीडिया ते पियो हुजे उहे माना पुराणो न थींदो हुजे उहो पुराणो न थींदो हुजे पोइ ॾह पोइ वारा माण्हू कॾहिं बि उनखे वरी ॿुधंदा हुजनि पोइ दुनिया जो हे हो ख़बरुनि खां परे रहंदा हुजनि ऐं हक़ीक़त इहा हुजे त दुनिया जा जेके 10 माण्हू हुजनि न उहे शोर शराबे खां परे रहंदा हुजनि उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधंदा ई न हुजनि उहे पंहिंजे कम सां कम ऐं ख़ामोशीअ में रहंदा हुजनि त उहो ज़िंदगी कीअं गुज़ारणु खपंदी उनखे ज़िंदगीअ जी आधार थोरो ई पंहिंजो किसो रखंदा हुजनि थोरी दोस्ती रखंदा हुजनि थोरनि माण्हुनि में वेंदा हुजनि पाण खे सुकून वारो महसूसु कंदा हुजनि तव्हां शोर में हुजो सवन में हुजो हज़ारनि में हुजो ऐं हुजो सुकून न हुजे पोइ मेड़ा मलाखड़ा पोइ गोड़ गुमसान बि कम जा न हुजे पहिरें माण्हू जो ज़हन जेको हुजे उहो फ्रेश हुजे ऐं जेको मन हुजे उहो ख़ुशि हुजे त पोइ ईअं सम्झंदा हुजो की अव्हां अमीर तरीन हुजो माण्हू अमीर तरीन हुजो सोरे हथे बि सहिल फरमाइश कई हुजे हाणे लाल जो मेड़ो त अॻियां ज़रूरु अचे पर हुन चयो हुजे त शाहजा ख़ुश्क जे आवाज़ में का धमाल सो महिरान टीवीअ जे लाइब्रेरीअ में शाहजा ख़ुश्क जूं धमालूं पयूं हुजनि पर अहिड़ो हिकिड़ो रंग बि भलो पियो हुजे सो इहो रंग ॾिसंदा हुजूं उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे वारो इन वठाईंदो हुजे अलाए तूं चवंदी हुजे न छा चवंदी हुजा रामराए त वठंदो हुजे मथे तां दिलो वठंदो हुजे दिली वठंदी वारो इन चओ पाण साह पटींदो हुजा उहा वरी छा चवंदी हुजे हाणे त रामले जो ॾिसंदो हुजे हाल त ॾिसंदो हुजे हे कंदो हुजे हो कंदो हुजे अॼु वरी ख़ैर त हुजे थी लॻो पियो हुजे हलो सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े सर गादा अदा रावण भाऊ सिंधी सुभान अल्लाह होटल लार खाओ चार हुजे अदा कुछो जो साल आबाद जो सदा कुर्बा बाबा क्यों दी ने कार्य बियो खैरा सब खैर हुजे आवां ठीक हुजो बचड़ा ठीक हुजन मुंद मौसम ओके हुजे अल्लाह जा करम रब जा एहसान दी राधा खुशा खैर खैर दुआऊं लगी पयूं जन अदा तव्हां कीअं हुजो ठीक हुजो रब जा एहसान रुकाम खंग मंगा दी किया हाने फरता हा हा त सफा तैयार खैर खैर दुआऊं लगो पयूं जन आवां जो बचड़ा ठीक हुजन हां बिल्कुल ठीक करे सभी सब दुआऊं पे कन सब प्रोग्राम ते संता बेटा वाह वाह सब ऐं बेटा दा
तव्हांखे बि दुआऊं कनि, तव्हांजे बचनि खे बि दुआऊं कनि। आमीन आमीन कुर्बान। प्रोग्राम ॾिसी ॾाढी ख़ुशी थींदी आहे, तव्हांखे ॾिसी वरी दिलि विंदरजी वेंदी आहे। वाह वाह, अव्हांजी वरी फोन कॉल ईंदी हुजे त असां ॾाढा ख़ुशि थींदा हुजूं त अव्हां घर वेही बचड़नि सां बाक़ाइदा फोन कॉल करे हाल वाल ॾींदा हुजो, दुआ बि ॾींदा हुजो। असांजे प्रोग्राम खे पंहिंजे बचड़नि सां गॾु ॾिसंदा हुजो, इहे अव्हां जूं मोहबत हुजनि, अव्हां जा वड़ हुजनि। अदा बिल्कुलु बिल्कुलु भेण जी साहिब जे वर्सीअ ते असां वटि कहिड़ी ख़ुदा बख़्श वॾी ख़ल्क़ हुई। आओ बा अकल इहो वॾो हेॾा इहो जेको जे वर्सीअ ते माण्हू बाया हुजनि, वर्सी थी वई हुजे। बिल्कुलु सही चवंदा हुजो। सभिनी खे सलाम, लख कुर्ब मोहबत, वॾी महिरबानी अव्हांजी। अदा सो सभु अव्हां बचड़नि सां वेही जॾहिं अव्हां प्रोग्राम हिनखे ॾिसंदा हुजो, मेहरान टीवी ॾिसंदा हुजो, त असांजी वरी जेको हुजे दिलि ख़ुशि थींदी हुजे, पर सच असांजो रूह ख़ुशि थींदो हुजे। पर इहो हुजे त सच त इहो वज़न असां ते बि वॾो हुजे त बचड़नि सां वेही अव्हां वॾा नंढा पोड़ा पका ॾाॾा नाना ॾाॾियूं नानियूं पुफियूं मासियूं पोटा ॾोटा उहे वेही सभु जो अव्हां गॾिजी वेही प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो त इहो सच पुछो त वॾो वज़न हुजे माण्हूअ जे मथे ते त अॻियां केरु वेठो हुजे, अॻियां कहिड़ा वेठा हुजनि, कहिड़ियूं असांजूं अदड़ियूं वेठियूं हुजनि। हलो 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 अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे त केरु कहिड़े शहर खां था? मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां। अदा ख़ुशि चाक चङा भला तबियतूं ॿार ॿियो मिड़े ख़ैर थधि मुंद मौसम सभु सही हुजे? सभु ख़ैर लॻो पियो आहे, तबियतूं बि सही आहिनि, मौसम बि सही आहे, सभु ख़ैर लॻो पियो आहे। तव्हां ख़ुशि आहियो, तयारु आहियो? अदा सभु असांजे सभु ख़ैर हुजे। अदा तव्हां ॿुधाईंदा हुजो, ॿियो को हाल अहिवाल ॾींदा हुजो भा। अदा हा हाल अहिवाल इहो आहे त तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया, एंजॉय कयूं पिया, तमामु मज़ो पियो अचे। अदा अदा पूरे साल खे कीअं ॾिठो हुजेव ऐं जॾहिं खां वठी मेहरान टीवी ते हिन नंढड़े प्रोग्राम खे ॾिठो हुजेव त इहो सॼो वक़्तु तव्हांजो कीअं गुज़रियो हुजे? हिन साल जो हे आख़िरी प्रोग्राम हुजे। कहिड़ियूं ॻाल्हियूं हिन में तव्हांखे भलियूं लॻियूं हुजनि? हा तव्हांजो प्रोग्राम तक़रीबन असां ॾिसंदा आहियूं ऐं हिन प्रोग्राम में तव्हांजी जेका ख़ासि ॻाल्हि हूंदी आहे ऐं मारूड़नि जे बारे में, झांगेड़ियुनि जे बारे में ऐं बालकड़नि जे बारे में त पंहिंजे बालकड़नि खे तइलीम ॾियो, उन्हनि खे तइलीम जे ज़ेवर सां संवारियो त अॻिते जेको आहे सो उन्हनि जो सवलो वक़्तु गुज़रंदो ऐं उन्हनि में शऊर ईंदो ऐं पॉज़िटिव नेगेटिव खे सम्झी सघंदा, पंहिंजी ज़िंदगी सुठी गुज़ारींदा। अच्छा इहे ॻाल्हियूं तव्हांजूं तमामु बहितरीनु हूंदियूं आहिनि, सदाईं लेक्चर हूंदो आहे। बाक़ी हाणे कलाम त इहे हर माण्हू ॿुधी सघे थो, किथे मोबाइल में ॿुधी सघे थो, किथे ॿुधी सघे थो, पर तव्हांजूं ख़ासि ॻाल्हियूं जेके इहे आहिनि त ॿारवड़नि खे ताक़ीद कंदा आहियो त तव्हां पंहिंजे ॿारनि खे तइलीम ॾियो। तव्हां भले ॾुखियो वक़्तु गुज़ारियो पर पंहिंजे ॿारनि खे तइलीम ज़रूरु ॾियारियो त उन्हनि में शऊर अचे तरक़ीअ जो, त पंहिंजी ज़िंदगी ख़ुशहाल गुज़ारीनि। माना तव्हां असांजूं ॻाल्हियूं गौर सां बि ॿुधंदा हुजो, ईअं न दादा? हा जी तव्हां पुछा कई त तव्हांखे ॿुधायोसीं न त तव्हांजे प्रोग्राम में हीअ रोशनी आहे, हीअ शइ आहे, उन मां असांखे घणो कुझु फ़ाइदो मिले थो ऐं घणो कुझु सिखिया आहियूं ऐं ॿियनि दोस्तनि खे ॿुधायूं था। इहे अदा तव्हांजूं मोहबत हुजनि जो असांजी ॻाल्हियुनि मां तव्हां बि सिखंदा हुजो। का इहो बिल्डिंग ठहाराईंदो हुजी छा? जी जी शाहपुर चाकर में धरनो पियो ठाहियां, उते वेठो आहियां। वरी हेॾा शाहपुर चाकर अची हुजी छा? जी जी वरी थोरो उहो ठाही वरी कुझु प्यारे जी मोकिलूं आहे न, स्कूल खां पोइ मोकल आहे त वरी हिते वेठो आहियां, कमु बि हले पियो, अलाह जी महिरबानी। माना हींअर वरी पंहिंजे अबाणनि ॾे पंहिंजे बचड़नि सां पंहिंजे ॻोठ में हुजो, ईअं न दादा? घर ठहाराईंदो हुजे शहर में, घर त ठाराईंदो हुजे, उते पंहिंजा हुजनि न। घरड़ो ठाराए माना घरड़ो ठाराए त पोइ इहो असांखे घरड़ो ॾेखारींदा, असां बि ॾिसी ख़ुशि थींदा हुजूं त घरड़ो वाह असांजे भाउ घर ठारायो हुजे। हा बाबा आओ तव्हांजी दावत कंदुसि, जॾहिं घर ठही वियो पोइ तव्हांजी मर्ज़ी अचो न अचो, तव्हांजो जेको आहे दिलि जे गहराइनि सां इंतज़ारु कंदासूं।
आज़ुर आज़ुर असां बि पंहिंजी अखियुनि सां पंधु करे पंहिंजे भाउ वटि पुॼंदा हुजूं। ईंदड़ साल लाइ तो छा तव्हांजा चवंदा त हुजो? लख कुर्ब थींदा मूंते ॿुधो न लख किरोड़े कुर्ब थींदा तव्हां अगरि मुंहिंजे अङण ते आयो हली त। ईंदड़ साल लाइ छा चवंदा हुजो? कहिड़ी ने ख्वाहिशूं हुजनि? हा ईंदड़ साल जे लाइ ॾिसो हर ईंदड़ वक़्त जे लाइ इंसानु प्लानिंग कंदो आहे। ऐं प्लानिंग खां सवाइ कुझु बि कोन्हे। ईअं माना अचानक तव्हांखे सोचणु कुझु कोन हूंदो आहे। सूरत जी सोचणी पवंदी आहे मतिलबु त भई मूंखे ही टारगेट आहे, मूंखे ही शइ हासिल करणी आहे, मूंखे हिन ॿारनि जी तइलीम मुकमल करणी आहे। उहो अॻिते जेको आहे उहा प्लानिंग हूंदी आहे त इंसान खे कामयाबी जे तरफ़ उहा ई शइ वठी वेंदी आहे जेका माण्हू प्लानिंग कंदो आहे। त असांजी प्लानिंग बि इहा ई आहे त ईंदड़ साल जे लाइ जेको आहे असां कोशिशि कंदासीं माना सुठो असांजो साल गुज़रे ऐं उन में असां कुझु सुठो करे सघूं। वॾी महिरबानी। वॾी महिरबानी अदा कुर्ब तव्हांजा, मोहबतूं तव्हांजूं, सॼे घर भातियुनि खे सलाम ॾींदा हुजो। ऐं पर अवां इहो बि ॾिसंदा हुजो त असां 2007 जे जेको जे आख़िर में महिरान टीवीअ जी शुरूआत थी हुजे ऐं असां 17 खां 18 साल ॾे असां वेंदा हुजूं ऐं असां बि पंहिंजो कदम रखो हुजे। हा त महिरान टीवीअ खे कीअं ॾिसंदा हुजो? महिरान टीवीअ जेके रंग पेश कया हुजनि उहे असां हर साल असां पंहिंजो पाण खे ॾिसंदा हुजूं त मारवाड़ा झांगीड़ा सांगीड़ा कहिड़ियुनि ॾुखियानि खे कहिड़ी तालीम में ॾुखिया हुजनि ऐं हुनर में ॾुखिया हुजनि ऐं उन्हनि जो जेको हक़ हुजे उन ते असांखे ॻाल्हाइण बि खपंदो हुजे। इहो वरी असांजो फर्ज़ हुजे त पंहिंजे मारूड़नि जी ॻाल्हि असां लाज़मी कंदा हुजूं। पोइ असीं किथे बि वेठा हुजूं, पोइ पंहिंजे मुल्क में हुजूं ॿाहिरि मुल्क में हुजूं, पर पंहिंजे मारूड़नि जी ॻाल्हि खे ज़रूरु असीं यादि कंदा पर हुजूं। हीअ वरी सदोरी जो जॾहिं मां अवां सभिनि खे यादि करे मां उहो ॻाईंदो हुजां न पोइ हीअ चवंदी हुजे तोखे किथां अबाणा यादि अची विया मूंखे हुजनि। पाण खे जेको हुजे न हा। हे हिॾकुनि मथां हिॾकूं, हिॾकुनि मथां हिॾकूं। अबाणनि जा साह मुंहिंजे में पल पल पूर पवन। न उहे त न्याणियुनि खे थींदा हुजनि न, तूं छा को न्याणी हुजी? ऐं बेटा इहे जा बेत पढ़ां पोइ मुंहिंजे लाइ उहे अदियूं पोइ अबाणा उहे पंहिंजा मां उन्हनि खे ईअं भाईंदो हुजां। वाह वाह, इहा ॻाल्हि मो इहा तोखे हिकिड़ी गुज़ारत ॾिनी पर तो बि भञी विधी हुजे। हा सो रुगो ईअं सियाणो न हुजे त अबाणा पंहिंजा सभु मूंखे हुजनि। सॼी सिंध वाण वस्ती थर पर काठो कराची समुंड वो मारूअ जो देश हुजे या असां चऊं ससुअ जो माग हुजे पोइ जिथे वञूं असां उते मूमल जी माड़ी हुजे पोइ कहिड़ा बि हीअं इलाइक़ा घुमी अचो। इहे सभु वरी राधुल बि घुमी वेठी हुजे। हाओ अबा घुमी वेठी हुजे पर हाणे वरी अवां बालक वेठा हुजनि अॼु स्कूल खां मोकल बि हुजे घर वेठा हुजनि सुबुह सां हीअं अॼु आचर जो ॾींहुं हुजे सुस्त सुस्त लॻा वेठा हुजनि पर चुस्त थियण जे लाइ सो सादियूं मुरादियूं ख़ुशियूं बि हुजनि। सो हिकिड़ो अहिड़ो भलो सीधी बादशाह पारंट 2 हुजे नारे जी मच्छी झींगो। हा हा सो नानो छा खाईंदो नानो छा खाईंदो सीरो, नानो छा खाईंदो सीरो। सो इहो अवां सो ॾिसंदा हुजूं उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। दफ़ो ॿीहर भली कार चवंदो जावां खे अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग यकीनन ईंदा हुजनि अवां खे पसंदि ऐं पसंदि अवां कंदा हुजो ॾेह में हुजो परदेह में हुजो वाहण हुजो वस्ती हुजो ऐं जेके असांजा हे फोन कॉल ते जेके असांजा राब्तो कंदा हुजनि असांजा ॾिसंदड़ पोइ भाइर हुजनि भेनरूं हुजनि नंढड़ा बालक हुजनि उन्हनि सभिनी ते मूंखे ख़ुशी थींदी हुजे त उहे सभु प्रोग्राम खे ॾिसंदा हुजनि वालदेन सां गॾु वेठा हुजनि महिरान टीवी जे हिन प्रोग्राम रामू राधा खे सालनि खां ॾिसंदा हुजनि ऐं ईअं बि हुजे त असांजूं जेके पढ़ियूं लिखियूं भेनरूं हुजनि उहे बि प्रोग्राम में शामिलु थी करे पंहिंजे घर जो हाल अहिवाल पंहिंजे ज़िंदगीअ जो हाल अहिवाल पंहिंजी तालीम जो हाल अहिवाल असांखे न्याणियूं ॾींदियूं हुजनि त मूंखे इहो सच पुछो त ॾाढो सुठो लॻंदो हुजे पर इहे सभु ॻाल्हियूं अवां पंहिंजे घर में वेही पंहिंजे वालदेन सां वठींदा हुजो उन्हनि सां इहा ॻाल्हि कंदा हुजो जेका बि अव्हांखे ॾुखियाई थींदी हुजे न उहा पंहिंजे वालदेन सां ॿुधाईंदा हुजो उहा वालदेन खे ॿुधाईंदा हुजो ऐं वालदेन खे घुरिजे त पंहिंजे औलाद सां दोस्ती वारो रिश्तो रखंदा हुजनि औलाद हुजे उन्हनि सां उहो रिश्तो बि हुजे पर दोस्ती वारो रिश्तो हुजे त हर ॻाल्हि अव्हांखे हू ॿुधाईंदा हुजनि अव्हां सां शेयर कंदा हुजनि
पोइ हुननि खे तकलीफ़ हुजे का घुर्ज हुजे ईअं न हुजे पोइ अव्हां जे इन रुखे पण अव्हां जे कावड़ जे करे हू ॿियो रस्तो अख़्तियार कंदा हुजो इन करे हुन सां दोस्ती जो रिश्तो निभाईंदा हलंदा हुजो इहो अव्हां खे हिकिड़ो किरदार अदा करणो हुजे हलो हलो बाबा केरु कहिड़े शहर खां रोज़ीना कीअं हुजी ठीकु हुजी चङी भली तबियतूं बहार हुजनि हा राधुली ओ राधुली वठंदो हुजे रोज़ीना आई हुजे रोज़ीना खे मुंहिंजो सलाम ॾींदो हुजे ओ ईंदी हुजी तो चवंदी हुजे त मूंखे राधुलीअ सां ॻाल्हाइणो हुजे बसि हींअर कोन ईंदी हुजे ओ ईंदी हुजी हाणे तूं बि ईंदी हुजीस कोन अचां ओ हली ईंदी हुजे तो छॾींदे अमा तूं सॾु कंदी हुजी चवंदी हुजे मूंखे सॾु कंदी हुजे राधा वरी सॾु कंदी हुजे रोजीना ख़ुशि चाक चङी भली लॻी पई हुजी हाँ तू ठीक हो जी हा बि ठीकु हुजे ॿियो त केरु लॻो पियो हुजे न हाँ नेरनि पाणी छा कई हुजे गोश्त गोश्त खाधो गोश्त छाजो ॾाढा ठीकु हुजे कुकर जा कुकड़ जो अकेली अकेली खाईंदी हुजे अबा ॾाढा ठीकु हुजे ॾाढा ठीकु हुजे हाँ भाउ वारा ठीकु हुजनि हाँ घर वारा सभु ठीकु हुजनि सभिनी खे सलाम ॾींदी हुजी वॾी महिरबानी अम्मा खे बि सलाम ॾेई छॾींदी हुजी पूरे घर जे भातियुनि खे सलाम ॾींदी हुजे रोज़ीना तोखे छॾींदी हुजे त वरी वॾो न न कंदी मो चयो हुजे भले जेको हुजे रामण मूंखे मिंथू कंदो हुजे इलाज कंदो हुजे उहे त जॾहिं कया तॾहिं कया मूंखे कहिड़ी ख़बर हुजे खणी मथे में अच्छा माना ओॾी महिल कया हुजे हाणे न कंदो हुजे हाणे दिल्ली न चवंदी हुजे साजी हा इहो 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 दिल्ली साजी न चवंदी हुजे इहो इहो मथू कर उन वक़्तु एॾियूं मथू करायूं हुजनि घर जी पियो हुजे हा पोइ हिते बि को असां बि कमु करूं को घर छा थियो हुजे कान सा कया हुजनि केड़ी महिल कई हुजे कंहिंजी शादी कराईंदो हुजे शादियूं त सॼे जग जहान में थींदियूं हुजनि भई आउं अञा इहो तूं अञा कुआरो हुजे हा बस बुढी मरंदो हुजे तुंहिंजे हूंदे आउं तुंहिंजी शादी छो थींदी हुजे हलो हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां अदा अरे आज ज्यादा मार पानी जलाए तो गोटकी को साईं चाल हुजे अदा ठीकु हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि भलाई भलाई का कुछ जो खैरा ॿियो खैर लॻो पियो हुजे तव्हां ॾे खैर हुजे हाँ खैरा खैरा अभी तू खुश आ जो खैरा गांव गांव लॻो पियो हुजे घर भाती आदीअ वारियूं भाॼाई वारियूं सभु ख़ुशि हुजनि ॾाढा खुश तव्हां खुश तबियत सही आहे सभु ख़ैर घोटकी वारा ठीकु हुजनि अबा हाँ तव्हां इन फोन ते अॻ में ॿिए सां ॻाल्हायो था मां तव्हांखे अचे थो उन सां ई ॻाल्हायो था न अव्हां सां ॻाल्हाईंदा हुजूं अच्छा ॿियो खैर ॿियो ॿियो खैर लॻो पियो हुजे अदा सभिनी खे सलाम ॾेई छॾींदो हुजे वॾी महिरबानी सभिनी खे सलाम ॾींदा हुजूं अव्हां इहो फोन कॉल खे मिलाए वरी अव्हां सोचींदा हुजो त कंहिंसां टीवी खे हीअं करे न ॾिसंदा हुजो अव्हां सिधो हेॾे ॻाल्हाईंदा तव्हां सां ई ॻाल्हाईंदा हुजो ॿियो हिते केरु हुजे हा अव्हां सां राबते में हुजूं पिया हिते बीठा हुजूं पहिरीं अव्हां जे लाइ हे सालनि जा साल अव्हां जे इंतज़ार में अव्हां जे ओसीअड़े में अव्हां जी खिदमत में हा अव्हां जी खिदमत कंदे हलो अव्हां खे खिलाईंदे गुज़री वई हुजे वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा हेलो सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम अदा केरु कहिड़े आला रामू रांदा जो प्रोग्राम ॾिसो था अदा असां कराची खां थो ॻाल्हायां गुलशन अजीत खां अब्दुल करीम समो साहब भली करे आयो जी ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो अल्लाह जा लख सावन तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा पिया हो सभु असां बि ख़ुशि लॻा पिया हुजूं तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे न असां तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं हर छंछर आचर ते माशाअल्लाह ॾाढो सुठो लॻंदो आहे इहे त तव्हांजा कुर्ब हुजनि न भाऊ हे अव्हां जे लाइ प्रोग्राम असांजे करे कराची अचो गुलशन अजीत तव्हांखे जेको आहे घुमायूं हेॾो हा यार कराची खे कराची असांजी नंढड़ी आहे की बिस्मा समूह तव्हांजो ड्रामो ॾाढो शौक़ सां प्रोग्राम ॾिसंदी आहे पोइ हिन बिस्मा खे असांजा सलाम ॾींदो हुजी नंढड़ीअ खे प्यारी गुॾड़ीअ खे ॾींदो हुजी हा सलाम बिल्कुलु आहे नॉर्मल आहे पर तव्हांजो प्रोग्राम ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदी आहे खिलंदी आहे असांजो कम इहो हुजे अव्हांजा रूह ख़ुशि थींदा हुजनि अव्हांजी दिलि ख़ुशि थींदी हुजे
अवां जे चेहरे ते मुर्क ईंदी हुजे माना असां अवां जी इहा जेका हुजे दिल जी जेका हा, ख्वाहिश हुजे उहा पूरी असां कई खे- हुजे त मुंहिंजी हुई। अल्लाह अल्लाह तव्हांखे बि सदाईं ख़ुशि रखे आबाद रखे। सभिनी- असांजी हिकिड़ी फरमाइश आहे त जेका रहमान मुगल जो सरपंच सिंधी जो कलाम ॿुधायो असांखे ज़रूर जॾहिं हिन ज़रूर दुनिया में गुज़ारे वेंदासीं असां बि घरनि खे रोआरे वेंदासीं। रोअण वारी ॻाल्हि न कंदो हुजे उमेद वारी ॻाल्हि कंदो हुजे खिलण मुरकण वारी ॻाल्हि कंदो हुजे अदा कल हुनजी वरसी न साईं हुन करे जेको आहे तो ॾाढो असांखे अफ़सोस थियो हुनजो। कल इहो कलाम असां हलायो हुजे हुनजे नाव ॾिठो हुजे। हा कल बिल्कुलु हलायो हुयो पर असांजे नाले सां फरमाइश हलाईंदो त तव्हांजी महिरबानी। लख थोरा वॾी महिरबानी अदा कुर्ब तव्हांजा। अवां जो फरमाइश असां हर वक़्तु ऐं जिन जिन बजे असांखे फोन कॉलूं कयूं हुजनि उन्हनि में अदियूं बि हुजनि भेनरूं बि हुजनि असांजा भाइर बि हुजनि ऐं नंढड़ा बालकड़ा बि हुजनि त उन्हनि सभिनीनि जूं मोहबतूं हुजनि सभिनीनि जा कुर्ब हुजनि। सो हिन साल जूं हे जेके अॼु असांजे हिन साल जो 2025 जो 12 महीननि जो ईअं सम्झंदा हुजो ही असांजो अॼु आख़िरी हुजे वरी नए साल में नयूं ॻाल्हियूं नवां प्रोग्राम खणी अवां जी ख़िदमत में ईंदा हुजूं। अदा केरु करे सरग अदा अदा अजन ख़ास केली मोबाइल ख़ास केली ॻाल्हि लॻी टंडो जाम अदा हाजन ख़ुशि चङो भलो टंडो जाम वारा ठीकु हुजी अल्हम्दुलिल्लाह दुआऊं ॿियो ख़ैर ख़ुशि हुजो सभु ख़ैर असां बि ख़ुशि हुजूं तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे। हा तव्हांजो प्रोग्राम हाणे आऊं मोबाइल ते यूट्यूब ते फेसबुक ते ॾिसां थो। अबाद बाक़ाइदे पोइ इहो सभु सहूलतूं हुजनि तव्हां किथे बि हुजो त प्रोग्राम खे ॾिसी सघंदा हुजो यूट्यूब हा हुजे प्रोग्राम खे एंजॉय करियूं था। ऐं फेसबुक ते बि ॾिसी सघंदा हुजो यूट्यूब ते बि ॾिसी सघंदा हुजो। हा इहो आवां जो ऐं पंहिंजो नए साल जो इतबार सां बि घेरो ॾिसंदो आहियां। हा नए साल में वरी नवां रंग हुजनि उहे वरी जॾहिं नओं साल ईंदो हा नवां रंग हुजनि हाणे त तोखे फुल पावर मिली हुजे इजाज़त मिली वई हुजे राति जो राधुल इजाज़त मूंखे ॾेई छॾी हुजे तुंहिंजी ॻाल्हि सही हुजे वादो बि चवंदो अदा साथी जी थोरी ॾिनी हुजे भाऊ साथी जी थोरी ॾिनी हुजे अदा इजाज़त ॾिनी हुजेसि न कंहिंजी बि ॾेई त छॾी न अदा साथी जी थोरी ॾिनी हुजे तूं इहो कहिड़ो मुंहिंजो भाउ हुजी अदा अदा तूं साहिद हुजे न मुंहिंजो साहिद हुजे तूं साहिद हुजे न न न मथां साहिद माना खाईंदो हुजे नंढा मुंहिंजा न डंडा छो ॿियो छा हुजे हा ए साहिदी मथां ॾिनी हुजे वॾी महिरबानी हुजे अदा हाजन वॾी महिरबानी महिरबानी सभिनी खे सलाम कुर्ब मोहबतूं न न इजाज़त ॾिनी हुजे मूं तोखे त कम कार जी ॾिनी हुजे को नए कम करण जी ॾिनी हुजे तोखे का शादी जी ॾिनी हुजे पैर हो यान थी हुजे के यादि कंदो हुजे जे हुजे त अॼु खां पोइ इजाज़त हुजे त उहो ॾिसो अरे सभु कम कार जी निभाग खे कढण जी चई हुजे इहा ॻाल्हि रिकांट ते हुजे त तो इजाज़त ॾिनी हुजे मतां सुभाणे वरी पोइ मतां वरी रिकाट वारे जी बेड़ी जी हुजे तेड़ी हा ॿियो छा अहिड़ी अलाए कहिड़ी छो हा सुभाणे हाणे प्रोग्राम जो वक़्तु जेको हुजे पुॼाणीअ ते पुॼंदो हुजे अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी नए साल में नयूं ॻाल्हियूं नवां रंग खणी अवां सभिनी जी ख़िदमत में रामो इरादा ज़रूर हाज़िर थींदा हुजनि सो असां 2010 जे आख़िर में ऐं 2011 खां अवां सां असां जुड़ियल हुजूं प्रोग्राम ही रामू राधा सो ज़िंदगीअ जा ईअं सम्झो त 15 साल जेके हुजनि 14 साल असांखे अवां सां ॻाल्हियूं कंदे अवां जी दिलि विंदराईंदे पोइ दुख हुजनि अवां जा पोइ सुख हुजनि अवां जा पोइ शादियूं हुजनि अवां जूं पोइ उन्हनि सभिनीनि में जेको हुजे असां अवां सां गॾु हुजूं पर हा इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदो हुजां त अवां सभु ॾिसंदड़नि जा लख एहसान हुजनि वॾा वड़ हुजनि त एॾनि सालनि में अवां इहे सभु रंग असांजा पसंदि कंदा हुजो ऐं उहे तव्हांखे यादि हुजनि जेॾी महिल असां तव्हां खां पुछंदा हुजूं हिन में कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे वणंदी हुजे वरी उहे ॻाल्हियूं तव्हां असांखे परिचाए ॿुधाईंदा हुजो माना तव्हां असां जूं ॻाल्हियूं जेके हुजनि उन्हनि खे यादि रखंदा हुजो ऐं वरी उन्हनि ॻाल्हियुनि मां तव्हां सबक बि पिराईंदा हुजो इहे अवां जूं मोहबतूं हुजनि असल ॻाल्हि हुजे त नींहुं नातो निभाइणो हुजे पोइ कहिड़ियूं बि ॾुखियूं हालतूं आयूं हुजनि पोइ करोना जी ॾिसो त मौसम हुजे इहो करोना आयो हुजे पोइ इहे वॾियूं ॿोॾ पोइ नंढी ॿोॾ पोइ हालतूं पोइ सियासी हालतूं कहिड़ियूं बि हुजनि पर असां हर उन वक़्त में हर उन ॻाल्हि में असां हिते हिन प्रोग्राम में हिन घर में अवां सां गॾु गॾु रहिया हुजूं असां अवां जूं ख़ुशियूं बि अवां जा ॾुख ॾोजरा जेकॾहिं असांजा मारोड़ा ॾुखारा हुजनि त सच पुछंदा हुजो कि रामू राधा बि हिते जेको हुजे अखियुनि मां लुड़क वही पवंदा हुजनि
पोइ असांजूं निंड्रूं जेके हुजनि उहे असांजूं निंड्रूं न रहंदियूं हुजनि, असांजे चेहरे ते मुर्क न रहंदी हुजे, त असांजा मारवड़ा जेकॾहिं तकलीफ़ में हुजनि त रामू राधा ऐं मेहरान टीवी जेको हुजे उन्हनि सां हर वक़्तु ॾुख में सुख में तकलीफ़ में पोइ उहे मींहं हुजनि ॿोॾियूं हुजनि या कुझु बि हुजे अवां सां बराबरि बीठा हुजनि। पोइ या दरिया भाषा जी ॻाल्हि हुजे, दरिया सुको हुजे त असां हितां खां ॻाल्हि कंदा हुजूं, पर साल खे असां ईअं अलविदा न कंदा हुजूं, चवंदा हुजूं साल में जेको अवां कुझु कयो हुजे पोइ जेतिरो बि कयो हुजे उहो ज़हन में रखे ईंदड़ साल में सुठी उमेद अञा बि सुठे खां सुठो कमु कंदा पर हुजो। सुठी उमेद, बहितर जी उमेद, पोइ औलाद लाइ हुजे, पंहिंजे लाइ हुजे, पंहिंजे कारोबार जे लाइ उमेद रखंदा हुजो, पंहिंजे फसल लाइ रखंदा हुजो, पंहिंजे ॿनी ॿार खे बहितर करण जे लाइ हुजे, अवां बचनि जूं शादियूं मुरादियूं ख़ुशियूं जेको बि हुजे जेको बि रब कंदा हुजो। ऐं इन दुआ सां जेको हुजे रामू राधा इजाज़त वठंदा हुजनि त मालिक साईं ही नओं साल जेको हुजे असांजे सभिनी मारूड़नि जे लाइ, सांगीड़नि जे लाइ, असांजी सिंध धरतीअ जे लाइ, जेके उल्क में हुजनि मुल्क में हुजनि किथे बि रहंदा हुजनि उन्हनि सभिनी जे लाइ ख़ैरो बरकत वारो साबित थींदो हुजे ऐं सभिनी वटि ख़ुशियूं ईंदियूं हुजनि ऐं सभिनी अंगणनि ते जेको हुजनि ख़ुशियूं रक़्स कंदियूं हुजनि, दुहल वॼंदा हुजनि, धमाका थींदा हुजनि, घोट लाऊं लहंदा हुजनि ऐं असांजी सुहिणी सिंध हमेशह हमेशह आबाद हुजे, साई हुजे, गुलनि जीअं हीअं महकंदी हुजे। सो इन हिते हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि चवंदो हुजां त पढ़ो लिखो हुनर सिखो, नशे खे छॾींदा हुजो, सिंध संवरजी पवंदी हुजे। तो पढ़ो लिखो, हुनर सिखो, नशे खे छॾींदा हुजो, सुठी उमेद सां ईंदड़ साल में जेका हुजे उमेद हुजे, असांजी पंहिंजी उमेद हुजे त ईंदड़ साल में असां बहितर कंदा हुजूं, असां पंहिंजो पाण खे कोशिश इहा कंदा हुजूं कि बहितर खां बहितर असां पंहिंजो पाण खे बहितर कंदा हुजूं। जॾहिं असां पाण खे बहितर कंदा हुजूं, जॾहिं असां बहितर थींदा हुजूं तॾहिं मास्तरो बहितर थींदो हुजे। पंहिंजो पाण खे, पंहिंजे पाड़े खे, पंहिंजे घटीअ खे बहितर अवां कंदा ऐं हुजो, पंहिंजे घर खे, पंहिंजे बचनि खे उन्हनि खे बहितर कंदा हुजो। सो भेटाई जे इन ई दुआ सां मोकलाणी कंदा हुजूं त साईं सदाई करी मथी सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद पर करे। विंदे विंदे जेको हुजे शेख हयात जी अॼु वरसी हुजे त उन्हनि जो गीत मेहरान स्टूडियो सीज़न जेका ॿी हुजे उन में असां ॻारायो हुजे, शाहज़ा मारवी जो आवाज़ हुजे, हिकिड़ो ही नओं आवाज़ ऐं अंदाज़ हुजे, सो इनखे अवां ॾिसंदा हुजो ऐं असांखे इजाज़त ॾींदा हुजो वरी नए साल में अवां सां गॾु हुजूं। धणी अवां जो निगहबान हुजे।